कज़ा खे कहिड़ी कुदरत मरण जीअण वस मुंहिंजे अला कज़ा खे कहिड़ी कुदरत कज़ा खे कहिड़ी कुदरत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत फ़कीर मौला महदी इमाम जन जो बचपन ऐं संदन करामत जे बयान में दरे शहर शाहपुर जहानिया मामू अलाह ॾिनू चाकीअ जी इल्तिजा जे बयान में बाब सामन। ही मवाद किताब क़लूबुल आशिकीन हयातुल आरिफ़ीन मां वरितो वियो आहे, जंहिंजा लेखक हज़रत मखदूम सैयद अली जहानिया बलक़ब फ़कीर मौला शेर अली सरमस्त जहानिया जन आहिनि। दोस्तन खे वधीक लाइ गुज़ारिश थी कजे त जिन अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहे बराए महिरबानी चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं घंटीअ खे खोले छॾीनि त जीअं ईंदड़ क़िस्तूं बासानी दोस्तनि ताईं पहुचाए सघजनि। हज़रत फ़कीर मौला मखदूम सैयद फ़कीर महदी इमाम महबूब आलम जन जो बचपन खां वठी मिसकीननि ग़रीबनि ऐं छोरनि ॿारनि सां घणो प्यार हूंदो हो। ख़ासि करे पाण ग़रीबनि जे घरनि में वेंदा हुआ ऐं सॼो ॾिहाड़ो उन्हनि सां रांदियूं रूंदियूं ऐं वॾनि सां कचहरियूं कंदा हुआ। ख़ासि करे अलाह ॾिनू चाकी शहर शाहपुर जहानिया में हिकु ग़रीब घाणो हलाईंदो हो, जंहिंजो गुज़रान उन घाणे ते हूंदो हो। हज़रत फ़कीर मौला जन जो उन सां ॾाढो प्यार हूंदो हो। पाण दरगाह शरीफ़ खां सुबुह जो हली अलाह ॾिनू चाकीअ सां घाणे ते अची कचहरी कंदा हुआ ऐं ॿिया शहर जा ग़रीब माण्हू हज़रत फ़कीर मौला जन जो ॿुधी उते घाणे वारी जॻह ते अची सारो ॾींहुं कचहरियूं कंदा हुआ ऐं पाण उन्हनि सभिनी माण्हुनि खे शहर मां रचूमल हलवाईअ जी दुकान तां काफ़ी शयूं घुराए उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे मुबारक हथनि सां वंडे ॾींदा हुआ। महदी अहिड़ो मुनहवर थियो न थींदो, महदी अहिड़ो मुनहवर थियो न थींदो। हिकु ॾींहुं हज़रत फ़कीर मौला जन मामे अलाह ॾिने चाकीअ जे घाणे ते अची वेठा ऐं माण्हू बि ॿुधी वॾे तइदाद में अची कठा थिया। मामे अलाह ॾिने चाकीअ चयो त दाता अॼु शइ कोन था घुरायो। पाण फरमायूं त मामा अॼु तोखे शइ खाराइणी आहे, ही सभई माण्हू अॼु तुंहिंजा महिमान आहिनि। मामे अलाह ॾिने वराणियो त दाता अॼु मूंखे दुआ करियो त ज़ाल मिले पर खीर वारी। जे खीर वारी ज़ाल न मिली त मां शइ न खाराईंदुसि। हिन शर्त सां बेशक आउं शइ घुराए खारायां थो।
हज़रत फ़कीर मौलाजन वाइदो कयो त सुबुह सां सवेल तोखे खीर वारी ज़ाल मिलंदी, पर पोइ कक बेज़ार न थीजां। अहिड़ो सूफ़ी सरवर थियो न थींदो, महदी अहिड़ो मुनवर थियो न थींदो। मामू अल ॾिनो चाकी सॼी उमिरि छड़ो, जंहिंखे न ज़ाल हुई न भेण न माउ, वेचारो पोरियो करे सारो ॾींहुं ऐं सारी राति, पोइ बि घाणे ते ई सुम्ही पवंदो हो। कुदरत ख़ुदा जीअं ई घाणे ते राति जो सुतो पियो हो, सुबुह जो सिजु उभरण खां अॻु 11-12 सां हिकु औरत ओचितो हिन जे घाणे ते अची पहुती। ॿारनि जे महल बखेड़े जो आवाज़ ॿुधाई त जागी पियो ऐं ॾिठाई त हिकिड़ी औरत आहे जंहिंजे पोयां ॿार बि आहिनि। उन औरत खां पुछियईं, तूं हिन महल ते कीअं मुंहिंजे घाणे ते आई आहीं ऐं किथां जी भला आहीं? हिन औरत चयो त मूंखे मुड़ुसु वग़ैरह कोन आहे ऐं मां हिकु ग़रीब बेवा औरत आहियां। मुंहिंजा बचड़ा नंढड़ा आहिनि, जंहिंजी पालना जो मूं वटि को बि ख़ासि ज़रियो कोन्हे सवाइ गदा जे। मूंखे कुदरत तोॾे मोकिलियो आहे, तूं बि सॼी उमिरि आज़ाद ऐं बेघर थी गुज़ारियो आहे, तंहिं करे मूंसां शादी कर त मां बि तोसां गॾु मददगार थी रहंदसि। हिक खां ॿ थी पवंदासीं। केॾी महिल तूं पियो घाणो काईंदे त केॾी महिल मां बि तोसां मदद कराईंदसि। हज़रत फ़कीर मौलाजन जो जेको वाइदो मामे अलादीन चाकीअ सां कयो हो त तोखे सुबुह सां खीर वारी ज़ाल मिलंदी, उहो वाइदो पूरो थियो ऐं मामे अलादीन चाकीअ उन औरत सां शादी कई। महदी अहिड़ो मुनवर थियो न थींदो, महदी अहिड़ो मुनवर थियो न थींदो, अहिड़ो सूफ़ी सरवर थियो न थींदो, महदी अहिड़ो मुनवर थियो न थींदो। हज़रत फ़कीर मौलाजन पंहिंजे औकात सां शेरो सफ़र जे ख़्याल सां ॿाहिरि मुरीदनि में उसिया हुआ। कुझु ॾींहंनि बैदि वापसि दरगाह शरीफ़ ते आया त माण्हुनि हज़रत फ़कीर मौलाजन खे ॿुधायो त क़िबला तव्हांजी दुआ मामे अलादीन चाकीअ खे लॻी, जो तव्हां वाइदो कयो हो सो कुदरत पूरो कयो ऐं मामे अलादीन चाकीअ खे खीर वारी ज़ाल मिली आहे, यानी 11-12 सां माई हुई, 11हों ॿार थणनि ते पाण सां खणी आई हुई। थोरनि ॾींहंनि गुज़रण बैदि मामू अलादीन चाकी अची उन्हनि मां बेज़ार थियो। हूअं हूंदो हिकिड़ो सिर पोइ फिरी 12 थिया। घाणे जी मज़ूरीअ मां उन्हनि जो गुज़रान न पिए थी सघियो।
हज़रत फ़कीर मौला जन अल्लाह ॾिने चाकीअ वटि आया ऐं खेसि मुबारक ॾिनऊं। मामे अल्लाह ॾिने चाकीअ मुंहुं मथो पिटे रोई दां ॾिनी त हीअ मूंसां तो कीअं कहर कयो। महिरबानी करे ॿार बच्चा ज़ाल वठी वञ मूं वटां ऐं मुंहिंजी जान छॾा। पाण फरमायूं त छो पहिरियों त चवंदे हुए महदी मूंखे खीर वारी ज़ाल ॾियार, ज़ाल खपे पर खीर वारी। हाणे तोखे उन खीर वारीअ सां निभाइणो ई आहे। ऐं उन माईअ हज़रत फ़कीर मौला जन खे दाह ॾींदे अर्ज़ु कयो त साईं हाणे मूंसां हिन जी शादी आहे ऐं मूंखे चवे थो त ॿारनि खे छॾ या ॿारनि सुधी तूं मूं वटां निकिरी वञ। हाणे मां काॾे वञा? न मुंहिंजो अबो न अदो न हिते मुंहिंजो घरु आहे। मां परदेसिण आहियां। मूं मां हिन खे कहिड़ी कस आहे? सॼो ॾींहुं मां हिन सां गॾु कमायां थी त बि रोज़ मूंसां तकरार करे थो। अहिड़ो हो पोइ मूंसां शादी छो पे कयाईं? हज़रत फ़कीर मौला जन मामे अल्लाह ॾिने चाकीअ खे फरमायो त हाणे घणा थो नखरा करीं? उहो ॾींहुं यादि कर जो तो ख़ुदि चयो हो त महदी खीर वारी ज़ाल ॾियार ऐं पोइ असां तोखे चयो हो त खीर वारी ज़ाल तोखे मिलंदी पर बेज़ार न थीजांइ। अञा त तोखे महीनो बि न गुज़रियो आहे, हाणे ई तूं बेज़ार थी पियो आहीं। तुंहिंजे नसीब में तुंहिंजे घुर मुताबिक़ कुदरत तोॾे मोकिली आहे। हाणे कुणे पई पुछण खां वई। हाणे तुंहिंजो चवणु अजायो आहे, हाणे वञी निभा। महदी अहिड़ो मुनवर थियो आहे न थींदो, अहिड़ो सूफ़ी सरवर थियो आहे न थींदो। हक़ मौजूद या अली मदद थियो न थींदो। अहिड़ो सूफ़ी सरवर थियो न थींदो। महदी अहिड़ो मुनवर थियो न थींदो। पंजनि ॿारहनि में चोॾहनि में चौधारी, पंजनि ॿारहनि में चोॾहनि में चौधारी। अहिड़ो रिंदी रहबर थियो न थींदो। अहिड़ो रिंदी रहबर थियो न थींदो। अहिड़ो सूफ़ी सरवर थियो न थींदो। महदी अहिड़ो मुनवर थियो न थींदो। महदी अहिड़ो मुनवर थियो न थींदो।